नज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार यहाँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। बजूज़ जबकि वज़ीर आला की हैसियत से अपने फ़राइज़ की कमा हक़ हूँ अंजाम दही के लिए ऐसा करना ज़रूरी हो। अल्लाह ताला मेरी मदद और रहनुमाई फरमाए। आमीन। पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ चयो आहे त चैलेंजिस केतिरा ई आहिनि। चाहियूं था त आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। गुज़िरियल हुकूमत सिहत ऐं तालीम समेत केतिरा ई चैलेंज छॾिया आहिनि। अमन अमान जी सूरत हाल जो बि मसइलो आहे। ही रुगो नून लीग जी हुकूमत न आहे, इन में इतिहादी जमायतूं बि शामिल आहिनि, जंहिंजे करे सभिनी खे गॾिजी फ़ैसिलो खणणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वफ़द सां गॾु उमिरे जी सआदत लाइ मके शरीफ़ पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं पाकिस्तानी वफ़द लाइ काबे शरीफ़ जा दरवाज़ा खोलिया विया। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हिजर असवद खे चुमियो ऐं काबतुल्लाह जो तवाफ़ कयो। मुल्क जे अमुन सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरी वयूं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ इमरान ख़ान खे सभ खां वॾो फितनो करार ॾेई छॾियो। चवे थी मस्जिद नबवी में अफ़सोसनाक वाक़ियो मनसूबाबंदी तहत थियो आहे। ही माण्हू सियासी दुश्मनी में एतिरो अॻिते वधी विया आहिनि, महबूब जे हस्ती जे तक़दस जो बि लिहाज़ न कयो वियो। वज़ीर आज़म पंहिंजी सलाहियत सां जल्द में चैलेंजिस ते ज़ाब्तो आणींदो। मुल्क जी आवाम खे रिलीफ ॾियणु घुरूं था। पंजाब में गवर्नेंस ऐं ॿियनि मामलनि में फ़र्क़ु नज़र ईंदो। PTI सरबराह इमरान ख़ान जो मुबैना ख़त वारे मामले जी जांच लाइ सदर आरिफ अलवी ऐं चीफ जस्टिस खे ख़त। इमरान ख़ान पारां सदर खां फ़ौरी तौर कार्रवाई जी सिफ़ारिश। पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं जमहूरियत खे मुबैना ख़तरे जी अवामी जांच कराई वञे। ख़त में मौक़िफ़।